खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर रूरल हेल्थ सेंटर खैबर मां चोरी पानी जो मोटर और बिजली जा पखा चोरी जांच लाइ अस्पताल जो चौकीदार पुलिस हवाले। खबर मूजिब गुजरियल रात रूरल हेल्थ सेंटर खैबर मां नामालूम चोर अस्पताल के क्वार्टर में रखियल पानी जो मोटर और 4 अदद बिजली जा पखा खड़ी भरी वञण में कामयाब थी विया। MS खैबर डॉक्टर अब्दुल सत्तार ड्रकन खैबरानी थाने ते नामालूम चोरन ते केस दाखिल कराए छॾियो, जॾहिं त खैबरानी पुलिस जांच में अस्पताल के चौकीदार ज़ाहिद कोरी के खैबरानी थाने ते खणी वई। 2 ॾींहनि MS खैबर डॉक्टर अब्दुल सत्तार ॾखण पंहिंजी ज़मानत ते छॾाए वरितो। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर म्यूनिसिपल कमेटी शिकारपुर जे आहे ऑफिसरनि जी नाअहलीअ जे नतीजे में सर्कुलर रोड सां सिविल अस्पताल ऐं हाई स्कूल जे ॿाहिरां ॿिन्हिनि पासनि खां इंक्रोचमेंट में इज़ाफ़ो। दुकाननि ऐं फुटपाथ खां बि 5 फुट ॿाहिरि कब्ज़ा किया विया आहिनि, जॾहिं त एरिया इंक्रोचमेंट ऑफिसर रोज़ानो 1000 रुपया भत्तो वसूल करे थो, जॾहिं त रोड रस्ता सोड़ा थियण करे शहरियुनि खे हलण में तकलीफ़ थी रही आहे ऐं ॿिए पासे ॿिन्हिनि पासनि खां शोर ऐं गोड़ हुअण करे सिविल अस्पताल जा मरीज़ ऐं हाई स्कूल जा शागिर्द परेशान आहिनि। शहरियुनि DC शिकारपुर खां मुतालबो कयो आहे त सिविल अस्पताल में हाई स्कूल जे ॿिन्हिनि तरफ़नि खां कब्ज़ा ख़त्म कराया वञनि। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक मेयर सिंध जो मशहूर नुआ ख़्वान सैद शेर मोहम्मद शाह लकियारी पंहिंजे फुकराउनि सां गॾु सिंध प्रेस क्लब मेहर जे ऑफिस पहुची नई चूंडियल बाडी सदर बानी इलाही बख्श चांडियो सरपरस्त MD मुनील लाशारी सरपरस्त साहब खान हालो, सीनियर नायब सदर फैज़ मोहम्मद पंवर, डिप्टी जनरल सेक्रेटरी नसरुल्ला सोलंकी ऐं मेंबर साफ़ी ज़हीर अब्बास पंवर खे चूंडजण ते गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते सैद शेर मोहम्मद शाह लकियारी चयो त सिंध प्रेस क्लब मेहर जा सहाफ़ी सदाईं हक़ सच लिखियो आहे ऐं ग़रीब मिसकीन बेपहुंच माण्हुनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे ऐं मेहर जे हर मज़लूम जो आवाज़ बुलंद कयो आहे। असां बहितरीन साफ़िन के हार पाराए ख़ुशी महसूस करे रहिया आहियूं। उन मौक़े ते सिंध प्रेस क्लब मेहर जे साफ़िन चयो त असां सिंध जे मशहूर नुआ ख़्वान सैद शेर मोहम्मद शाह लकियारी ऐं उन जे फ़ुकरान खां बेहद शुक्रगुज़ार आहियूं, जिन सिंध प्रेस क्लब मेहर अची गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते फ़कीर बख्त जामरी माजिद रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर अवामी जिदोजहद कमेटी ज़िला शिकारपुर के अगवानन अली असगर पहोड़ असदुल्ला सुमरो इमरान मंगी इजाज़ अहमद काके पोटो मियाँ जफ़र अली अलवी आफ्ताब अहमद सुमरो अब्दुल समी भट्टी अब्दुल समी बिलाली की क़यादत में ज़िले शिकारपुर में वधंदड़ बदअमनी के ख़िलाफ़ रुस्तम मोड़ खां लेगदर ताईं पुरअमन रैली कढी वई। लेगदर ते जलसे के ख़िताब कंदे छो त ज़िला शिकारपुर बदअमनी की बाहि में ॿरी रहियो आहे। समूरी ज़िले की अवाम गैर महफूज़ बणियल आहे। रोज़ानो फुल लूट जे वारदातुनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। क़बीलाई झड़नि में रोज़ानो माण्हू क़त्ल थी रहिया आहिनि। मक़ामी सियासतदान हुजनि या सरदार हुजनि, पुलिस अमन करण में नाकाम थी वई आहिनि। समूरी ज़िले में ईरानी तेल हुजे या मंशियात हुजे, हथियारनि जो गैर कानूनी कारोबार जारी आहे। ज़िला शिकारपुर जो अवाम अमन घुरी रहियो आहे। बदअमनी सबब ज़िले जो कारोबार ठप थी वियो आहे। तालीमी इदारा ऐं सिहत मर्कज़ बंद थी चुका आहिनि। शाम थींदे ई रोड ऐं रस्ता वीरान बणिजी वञनि था। बहिराड़ी वारा इलाइक़ा नोगो एरिया बणिजी विया आहिनि। हिन वक़्तु ज़िलो शिकारपुर बारूद जे ढेर ते बीठल आहे। असां ज़िले शिकारपुर जा रहवासी मौजूदा निगरान हुकूमत खां मुतालबो कयूं था त ज़िले में अमन करायो वञे। रिपोर्ट फैज़ सुमरो ठुल में 84 ॾींहं अॻु भत्तेखोरनि जी फायरिंग में क़त्ल थी वियल हाफ़िज़ मौज़म नुनारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसन ऐं जिदोजहद एक्शन कमेटी ठुल पारां 3 महीननि खां रहबर चौक ते धरणो जारी रखियो वियो। उन मौक़े ते धरणे दौरान मक़तूल जे भाउ मोहम्मद रहीम नुनारी ऐं जिदोजहद एक्शन कमेटी ठुल सदर जमाल जोश बोड़ो जो गॾियल हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद मौज़म नुनारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जे हवाले सां DIG लाड़काणो सां मुलाक़ात कई आहे। DIG लाड़काणो क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ यकीन ध्यानी ॾियारींदे 15 ॾींहं जी मोहलत घुरी वरिती आहे, जंहिं बाद 15 ॾींहं लाइ धरणो ख़त्म कयूं था। हिननि चयो त फुर दौरान मज़हमत ते क़त्ल थियल शहीद मौज़म नुनारी जे क़त्ल में 6 ॼणनि अर्ज़ मोहम्मद बोड़ो, हाजी ख़ान बोड़ो, गाजी ख़ान बोड़ो, अमीर बख्श बोड़ो, रज़ा मोहम्मद बोड़ो ऐं पुलिस एहलकार जुम्मो ख़ान बोड़ो मथां दहशतगर्दी एक्ट तहत ATC जो केस दाख़िल आहे। क़त्ल केस में नामज़द जवाबदार अर्ज़ मोहम्मद बोड़ो ऐं पुलिस एहलकार जुम्मो बोड़ो पुलिस जी हिरासत में आहिनि, जॾहिं त क़त्ल केस में 4 रूपोश जवाबदार हाजी ख़ान बोड़ो, गाजी ख़ान बोड़ो, अमीर बख्श बोड़ो ऐं रज़ा मोहम्मद बोड़ो खे पुलिस अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ DIG लाड़काणो पारां यकीन ॾियण ते एहतजाज ख़त्म कयो वियो आहे। हिननि चयो त ॾिनल मोहलत ताईं शहीद मौज़म नुनारी जा क़ातिल गिरफ़्तार न थिया त ॿीहर साॻिए हंधि धरणो लॻायो वेंदो। संजूरो रिपोर्टर हैदर बख्श चांग चवंदा आहिनि त हज ऐं उम्रो करणु वॾो सवाबु आहे, पर जेकॾहिं माण्हू मोहबत सां उन्हनि सां वञी मिले थो अचे उन जो बि सवाबु आहे। उन दौरान संजूरो शहर में पसगिरदाई जा दोस्त विया आहिनि, जिन मां कुझु दोस्तनि सां मिलियासूं, जिन में डॉक्टर अली अकबर ऐं संदसि फर्ज़ंद ऐं फ़कीर ख़ान मोहम्मद पान्यारो ऐं फ़कीर कहर ख़ान ख़ासि केली सां मिलियासूं ऐं गुलनि ऐं अजरकनि जा हार पारायासूं। जॾहिं त उन्हीअ
पालारे कम में अली बख्श चांग, गुलशेर पंवर, मोहम्मद मलूक वसाण, यूसी ट्री जमड़ाऊ, जनरल काउंसलर फ़कीर हैदर बख्श चांग, मशहूर टेलर उस्ताद नूर मोहम्मद शेख ऐं मोहरम अली ख़ास के लिए गॾिजी नेकीअ जो कमु कयो ऐं दोस्तनि पंहिंजनि सां मिलिया। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन हेस्को इंतजामिया सिजावल जी नाअहली सबब शहर जा 7 खां वधीक बिजली जा ट्रांसफार्मर हथ रादू बंद करण ख़िलाफ़ जमीयतुल उलमा इस्लाम फे जे काउंसलर मौलवी हसन कासमी, मुफ्ती वापारी अॻवान मोहम्मद उमर मेमन ऐं ॿियनि सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरियुनि पारां जामे मस्जिद चौक खां पब्लिक पार्क ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं हेस्को इंतजामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि मौलवी हसन कासमी, मोहम्मद उमर मेमन ऐं ॿियनि मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त सिजावल में हेस्को इंतजामिया पंहिंजे मनमानी ते लही आई आहे। शहर जे महीने खां ट्रांसफार्मर बंदि कया विया आहिनि। शहर में बिजलीअ जी गैर एलानी लोड शेडिंग रोज़ जो मामूल बणियल आहे। 16 कलाक लाइट बंदि करे शहरियुनि खे ऊंधाई में विहारियो पियो वञे। शहर जा 7 खां वधीक ट्रांसफार्मर 1 महीने खां बिना जवाज़ बंदि करे शहरियुनि खे परेशान कयो पियो वञे। ट्रांसफार्मर बंदि हुअण सबब सिजावल जा शहरी पीअण जे पाणी खां महरूम आहिनि। बिजलीअ ते हलंदड़ कारोबार सख़्त मुतासिर थी वियो आहे। इन्हनि चयो त सिजावल शहर में बिजलीअ जे बिल 70% ताईं मुकमल तौर जमा कराया वञनि पिया, पर पोइ बि शहरनि जी बिजली बंदि करे शहरनि खे अज़ाब में विधो वियो आहे। जिते बिजलीअ जे बिलनि जी रिकवरी ज़ीरो आहे, उते जे बिजली बहाल आहे। मुज़ाहिरीन वधीक चयो त हेस्को एक्सीन ऐं हेस्को इंजीनियर पारां खुली कचहरी ऐं अवाम सां वाइदा कया हुआ। इहे वाइदा सभु कूड़ा साबित थिया आहिनि। सेक्रेटरी मदरसतुल मदीना परियल शाह जे नाज़िम आला कारी मोहम्मद जुमन अतारी चयो आहे त दुनिया में गुनाहनि जे कमनि जो आख़िरत में दर्दनाक अज़ाब आहे, जेको इंसान जी बर्दाश्त करण खां ॿाहिरि आहे। जंहिंखां बचणु घुरिजे हू दावत इस्लामीअ जी मदनी मर्कज़ फैज़ान मदीना सकरन में थींदड़ हफ़्तेवार इज्तिमा में बयानु करे रहियो हुयो। हिन चयो त दुनिया में कंहिंजो हक़ खाइण, रिश्वत वठणु, दिल आज़ारी करण, ज़नाख़ोरी, शराब नोशी ऐं जुआ समेत मुख़्तलिफ़ गैर शरई ऐं समाजी बुराइयुनि जो अंजाम नुक़सान ई नुक़सान आहे। हिन वधीक चयो त क़ब्र ऐं क़यामत जे हौलनाक मंज़रनि ऐं अज़ाबनि खां बचण लाइ असांखे असल मक़सद ॾांहुं वञणो पवंदो, छाकाणि जो इंसान जी तख़लीक़ जो असल मक़सद अल्लाह साईं जी इबादत करणु आहे। हिन उहो बि चयो त पंहिंजी ज़िंदगीअ खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे फ़रमाननि मूजिबि गुज़ारण लाइ दावत इस्लामी जे मदनी माहौल खे अपनाइणु घुरिजे, जिते दीन जो बुनियादी रूह सम्झायो ऐं सेखारियो वञे थो। उन करे असांखे पाण ऐं पंहिंजनि दोस्तनि ऐं मिटनि माइटनि खे पिणु दावत इस्लामी जी हफ़्तेवार इज्तिमा जी दावत ॾियणु घुरिजे। इज्तिमा में हाफ़िज़ शाहिद नवाज़ अतारी अल्लाह जो ज़िक्र करायो, जॾहिं त दावत इस्लामी जे तालका निगरान हाफ़िज़ मुख्तियार अली कुर्मी दुआ ते इज्तिमा जी पुॼाणी कई। सकरन शहर तोड़े आसपास जे ॻोठनि ते हथियारबंदनि ॾोहारियुनि जो कब्ज़ो। सिर्फ़ 72 कलाकनि में 2 मस्जिदुनि मां चोरीअ समेत चोरियुनि ऐं फुरुनि जूं 8 वारदातूं। चोरनि जी मन मस्ती जारी, जॾहिं त कानून गोॾा खोड़े छॾिया। पहिरीं वारदात सकरन लॻोट मोहम्मद उमर उनड़ में सिंध गिरोहर्स ऑर्गेनाइज़ेशन जे अॻवान करमुल्ला उनड़ जे भाउ हाजी मोहम्मद उमर उनड़ जूं 2 CD मोटरसाइकिलूं संदसि घरां चोर काहे विया। ॿी वारदात चौथों मेल स्टाफ जी मस्जिद मां सोलर प्लेटूं ऐं बैटरी चोरी। टीं वारदात ॻोठ जाफ़र जमाली मां सॼण जमाली जी CD मोटरसाइकिल चोर। चौथीं वारदात वेट रिसर्च कॉलोनी जी मस्जिद ॿाहिरां बीठल पेश इमाम हाफ़िज़ शौकत नूनारीअ जी मोटरसाइकिल चोरी। 5हीं वारदात ॻोठ दोदो कीरियो जी मस्जिद मां सोलर सिस्टम चोरी। 6हीं वारदात ॻोठ अलह ॾितोरिन मां मोटरसाइकिल चोरी। 7हीं वारदात बाटू शाक वटां नौजवान साजिद लाशारी खां मोटरसाइकिल फुरण जी कोशिश। 8हीं वारदात सखियो मन्हा जो स्कूल मां मोटंदड़ शागिर्दनि खां 2 हथियारबंदनि पारां मोटरसाइकिल फुर। वाक़िए बाद शागिर्दनि पारां क़ौमी शाहराह ब्लॉक कयो वियो, पर को बि दाद न थियो। मथे वाक़िअनि ते हमदर्द सपोर्ट प्रोग्राम जे चेयरमैन काज़ी जावेद सनाई ऐं सकरन जे सानामंदनि जो चवणु आहे त सोचण जी ॻाल्हि आहे त चोर फोरू ऐं लोफर एतिरी आज़ादी ऐं बिना ख़ौफ़ ख़तरे जे वारदातूं करे रहिया आहिनि। हद उहा आहे जो हलंदड़ माण्हुनि जे मथनि तां भलियूं टोपियूं बि ज़बरदस्ती लाथियूं पयूं वञनि, पर अफ़सोस जो पुलिस उन्हनि बदमाशनि खे रोकण में बुरी तरह नाकाम थी चुकी आहे। बल्कि महसूस ईअं थी रहियो आहे त या त पुलिस ॾोहारियुनि सां सलाहु आहे या गोॾा खोड़े छॾिया अथनि। हिननि चयो त असीं निगरान सरकार खे अपील कंदासीं त सकरन खे ॾोहारियुनि खां आज़ादु करायो वञे। ठारू शाही भरवाज़ जे इलाक़नि में अमन अमान जो पखी उॾामी वियो। फोरू रोज़ जो मामूल बणियल पुलिस अघो निंड सुतल। अॼु वधीक 2 रहवासियुनि खां फोरू 2 मोटरसाइकिलूं फुरे विया। थाणे आॾो एहतजाज। ठारू शाह में फोरन ऋण ॿारे ॾिनो। अॼु वधीक 2 रहवासियुनि राहिब खान पंवर ऐं साफ़ी ज़ाकिर उमराणीअ जे भाइटे ताबिश हुसैन उमराणी खां फोरू 2 मोटरसाइकिलूं फुरे फ़रार थी विया, जॾहिं त ठारू शाही भरपासे जा रोड ग़ैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। हर ॾींहुं
कंहिं न कंहिं रस्ते खां गाॾियूं फुरजण मामूल बणिजी वियूं आहिनि। रहवासियुनि एहतजाज कंदे चयो आहे त ठारूशाह पुलिस चोरनि सां ॿिट हुअण करे फ़ोरू ॾींहं ॾिठे जो सरेआम गाॾियूं फुरे रहिया आहिनि। हिननि निगरान हुकूमत DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर बदअमनी खे ज़ाब्तो आणे अमन बहाल करायो वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। रिपोर्टर नसीर अबड़ो। फरीदाबाद में महाबोर मुतासिरनि जे घरनि जी बहाली बाबति DC दादू फ़ियाज़ हुसैन राहू जो पहुतो। सरकारी घरनि जो मुआइनो कयो DC दादू फ़ियाज़ हुसैन राहू जो ॻोठु जागीर मीरपुर रसूल बख्श चांडियो ऐं ॻोठनि में वञी घरनि जी बहाली जो तफ़सीली जाइज़ो वरितो। उन मौक़े ते मौलवी अज़ीज़ुल्लाह खोसो, जानी गफ़ूर छुटो, साफ़ी अली हसन चांडियो, अब्दुल रहमान चांडियो, फिदा हुसैन छाबरो ऐं ॿियनि आजिया कई। उन मौक़े ते DC दादू फ़ियाज़ हुसैन राहू जो चयो त महाबोर मुतासिरनि जे घरनि जी बहाली लाइ सरकार कम तेज़ी सां जारी करे छॾियो आहे। बोर मुतासिरनि जे घरनि जी बहाली वारो अमल जारी आहे। हिननि चयो त अवाम खे पीअण जो साफ़ पाणी, रोड रस्ता ऐं ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। दादू ज़िले में महाबोर ऐं वॾी तबाही थी। असां अवाम जे मसइलनि ते कोशान आहियूं। रिपोर्ट फ़ियाज़ अली मीरानी। शिकारपुर ज़िले जे अंदरि वधंदड़ बदअमनी ऐं क़बीलाई तकरारनि जी रोकथाम लाइ ऐं शिकारपुर में अमन नाले का शइ नाहे बची, उन जे लाइ अवामी जिदोजहद कमेटी ज़िले शिकारपुर तरफ़ां हिकु पुरअमन रैली ऐं वॉक कढियो वियो, जेको रुस्तम चौक खां थींदो सिविल अस्पताल खां थींदो लेकदड़ ताईं वॾी अवाम जी भरपूर ॿधीअ जो सबूत ॾींदे अवाम शरीक थी करे शिकारपुर में अमन खपे ऐं क़बीलाई झड़ा बंदि करायो। उन एहतजाज शिकारपुर जा सियासी समाजी साफ़ी ऐं जी सिंध महाउस जे अॻवाननि असद सूमरो, इमरान मंगी साहब, मियाँ तनसीर अलवी साहब, असगर सेठार साहब, मियाँ अब्दुल समी बिलाली, रुस्तम सूमरो, साफ़ी रियाज़ अली मीरानी ऐं सूफ़ी लियाकत अली ऐं ॿियनि समेत माण्हू शामिल हुआ। उन में SSP शिकारपुर मोहम्मद इमरान खान जल्द खां जल्द क़बीलाई झड़ा ख़त्म करायो ऐं शहर शिकारपुर में अमन करायो। झंडो मरी। रिपोर्टर नौकफ मरी उमराणी ऐं मरी बिरादरीअ जे झेड़े वारे मामले जो फ़ैसिलो माई ख़ान वसाण जी सरपंची में वसाण हाउस शहदादपुर में थी गुज़रियो, जंहिंमें उमराणी धुर तरफ़ां अमीर बख्श उमराणी, रेस गुलाम मोहम्मद उमराणी, खान उमराणी, दाद मोहम्मद उमराणी, हाजी अयूब खान लाशारी, न्याज़ दर्स ऐं मरी बिरादरी तरफ़ां मीर मोहम्मद ग़ुलाम उर्फ़ मीर पप्पू टालपुर, रेस रमज़ान मरी, रेस सावण खान मरी अमीन तौर शिरकत कई। फ़ैसिले में ॿिन्हिनि धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधी मरी बिरादरीअ ते झेड़े जी अगराई ऐं ग़ुलाम अली उमराणी खे बेगुनाह ज़ख़्मी करण जा 30 लख रुपया ॾंड रखियो वियो ऐं मरी बिरादरीअ जी उमराणी बिरादरी वटि हली वञी तॾो बि ॾींदा। उन्हीअ फ़तवा खे ॿुधी ॿिन्हिनि धुरियुनि फ़ैसिले खे क़बूल कयो ऐं पाण में खीर खंड थी विया। रिपोर्ट फ़ियाज़ अली मीरानी। शिकारपुर जी बुढ़ा कॉलोनी, जेका अलिफ शाह शहीद पीर जे भरिसां कॉलोनी आहे, राति हिक घर में शॉर्ट सर्किट थियो ऐं तजमुल हुसैन कुरैशी जो काफ़ी घणो नुक़सानु थियो आहे, जेको वस वारनि मखीर हज़रात ऐं हलंदी पुॼंदी वारनि खे मदद जी अपील करे रहियो आहे। माण्हू माए शिकारपुर मां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं तवक़ात रखनि था। इल्ताफ़ कुरैशी मूंखे चयो, इल्ताफ़ मूंसां गॾु पढ़ियो आहे ऐं तजमुल हुसैन हिन जो सालो आहे। माए शिकारपुर मां माण्हू उम्मीद रिलनि था, उन करे हिते लाइव थी सभु कुझु ॾेखारियूं था त जीअं तजमुल हुसैन जी का मदद थी सघे। तजमुल जो नंबर 0333753338। इल्ताफ़ कुरैशी 030031432446। रिपोर्ट फ़ियाज़ अली मीरानी। शिकारपुर। जीअं त स्टेप फाउंडेशन स्पेशल विंग शिकारपुर जे तरफ़ां डिसंबर में माज़ूरनि जो आलमी ॾियारो मल्हायो वियो। सदर शौकत अली ब्रोई चयो त असांखे अञा ताईं पंहिंजा हक़ कोन मिलिया आहिनि ऐं न वरी कंहिं इदारे वारनि असां सां ताउन कयो। छा असां हिन मुआशिरे जा हिसा कोन आहियूं या असांजो हक़ कोन आहे, जेको हिन महिल ताईं कुझु कोन पियो थिए। जंहिं ते बशीर अहमद कलोड़े चयो त असांजी गवर्नमेंट 5% कोटा रखी आहे, जेका कोन मिली पई ऐं असांजे हर प्राइवेट इदारे में कोटा जो 2018 में कानून पास थियो आहे, पोइ बि कोटा कोन मिले पई। ख़ुदारा असांजी अपील आहे सिंध गवर्नमेंट, निगरान गवर्नमेंट, वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं वज़ीर आला सिंध निगरान खे DC शिकारपुर खे त असांखे पंहिंजा हक़ ॾिना वञनि, न त असां रोडनि ते मजबूर थी निकिरी ईंदासीं। स्टेम फाउंडेशन तालका लकी जा उहिदेदार इज़हार यकजहती लाइ पहुता, जंहिंमें जनरल सेक्रेटरी फ़हीम अहमद शमाली, प्रेस सेक्रेटरी निज़ामुद्दीन जोगी, मेंबर रज़ा मोहम्मद, जंहिं चयो असां ऐं असांजी पूरी टीम तव्हां सां गॾु आहियूं। स्टेप फाउंडेशन स्पेशल विंग शिकारपुर जा मेंबर सिकंदर, अब्दुल गफूर अली, मोहम्मद मुदसर, अदील दायो ऐं ॿिया मेंबर शामिल। मटियारी। रिपोर्ट अजीज़ गुल। खैबर वेझो कल्याण बंद साम्हूं मरी बलोच ॻोठ में कारी बिलाल उमराणी पारां मदरसे में तालिबान पारां क़ुरान पाक पूरो करण जी ख़ुशी में तक़रीब रखी वई, जंहिंमें मरकज़ी खोसा सैयद शोहक खैबर चौहान सोलंकी वसाण ख़ासि कली ऐं ॿियनि बिरादरी जे मोज़िज़ माण्हुनि सैयद बशीर शाह, मोहम्मद अयूब बच्चू, साफ़ी हुदा हुसैन सोलंकी, मोहम्मद ख़ान बच्चू, मुफ्ती मोहम्मद हासिल
चौहान हाफ़िज़ रोशन चौहान ॿाहिरिन मुल्कनि इंडोनेशिया सोमालिया केनिया जे महिमान आलमन समेत ॿियनि इलाइक़े वासियुनि ऐं मदरसे जे तालिब इल्मनि शिरकत कई। नात ख़्वान अला नवाज़ो वसाण नात मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कई, जॾहिं त मुफ्ती अल्लामा मौलाना मीर मोहम्मद मक्सी क़ुरान ऐं हदीस जी रोशनीअ में इस्लाही बयान कयो। आख़िर में दुआ ख़ैर बाद ख़ैरात फ़ी सबिलिल्लाह तक़सीम कई वई। शिकारपुर रिपोर्ट रियाज़ अली मीरानी SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान ख़ान जे पारां जारी कयल हुकुम ॾोहनि जी रोकथाम लाइ थाणे लकी गुलाम शाह पुलिस न्यू फ़ौजदारी पुलिस ऐं 15 मददगार पुलिस साथियुनि समेत पुलिस कार्रवाई करे मोटरसाइकिल चोरी ऐं मुलविस ॾोहरनि ख़िलाफ़ कामयाब कार्रवाई। SHO लकी गुलाम शाह अतर हुसैन चनो SHO न्यू फ़ौजदारी सरताज अहमद जागीरानी ASI नज़र मोहम्मद मुख ऐं इंचार्ज 15 मददगार मोहम्मद यूसुफ नारे जो सां गॾिजी बैनुल ज़िलाई मोटरसाइकिल चोरी कंदड़ गैंग जे 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जांच दौरान गिरफ़्तार जवाबदार जी निशानगी 7 मोटरसाइकिलूं हथ कयूं वयूं आहिनि। गिरफ़्तार जवाबदार जी सुञाणप मोहम्मद सादिक वल्द सईद अहमद बिरोई ऐं कलंदर बख्श वल्द अली हसन बिरोई तौर थी आहे। गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच शुरू कई वई आहे। रिपोर्ट फ़हीम अली जट मातली पुलिस जी ज़बरदस्त कार्रवाई। केतिरे वक़्त खां बकी जुआ हलाए माण्हुनि खे कंगाल कंदड़ शख़्स हर वक़्तु पुलिस जे पकड़ खां आजो रहंदड़ मातलीअ जो बदनाम ज़माना बकी जुआ जो मुख्य डीलर शाहिद कश्मीरी खे मातली पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त मातली पुलिस जो चवणु आहे त बकी जुआ जे अॾे ते छापो हणी जवाबदार शाहिद कश्मीरी खे गिरफ़्तार करे बकी जुआ जा बुक हथ कया विया आहिनि। छापे दौरान अब्दुल मनान शहबाज़ राजपूत सैफ मारवाड़ी रात हुअण करे अंधेरीअ जो फ़ाइदो वठंदे फ़रार थी विया, जिन मथां पिणु केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त बकी मालिक कैपिल ते बि FIR दर्ज कई वई आहे। ख़ैबर ब्रेकिंग न्यूज़ अज़ीज़ गुल ख़ैबर क़ौमी शाहराह ते टालर जो मज़दा खे ज़ोरदार टक्कर। तेज़ रफ़्तार टालर जी टक्कर सां मज़दा कल्टी थी पई। टालर मज़दा मथां चढ़ी कचे में ॿनीअ में काहे पियो। गाॾियुनि में मौजूद माण्हू ड्राइवर समेत मौज़ाने तौरु महफ़ूज़ रहिया। हादसो तेज़ रफ़्तारी ऐं ओवरटेक जे नतीजे में पेश आयो। टालर ऐं मज़दा गाॾी सखर खां कराची वञी रहियो हो त ख़ैबर वटि जुम्मन ख़ैबर जे कोट वटि नेशनल हाईवे ते हादसो पेश आयो। सकरन गर्ल्स डिग्री कॉलेज शहीद बेनज़ीराबाद में प्रिंसिपल मैडम लाला रुख बलोच पारां कॉलेज जे ऑडिटोरियम हॉल में थैलेसीमिया बीमारी बाबति आगाही सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंजा महिमान ख़ासि डायरेक्टर कॉलेजिस डॉक्टर सैफुल्ला जोयो ऐं एज़ाज़ी महिमान असिस्टेंट डायरेक्टर अता मोहम्मद सियालजिन हुआ। सेमिनार में समें शागिर्दियाणियूं शरीक थियूं। उन मौक़े ते थैलेसीमिया पेशेंट्स वेलफेयर सोसाइटी जे सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल लेक्चर ॾींदे चयो त थैलेसीमिया हिकु मोरसी बीमारी आहे, जंहिं खां बचण जो वाहिद हल निकाह खां अॻु थैलेसीमिया जी टेस्ट कराइणु आहे। हिन चयो त हिते मौजूदु समें शागिर्दियाणियूं पाण बि उन ते अमल कनि ऐं पंहिंजनि माइटनि समेत वास्तेदार सभिनी अज़ीज़नि ऐं दोस्तनि खे निकाह खां अॻु टेस्ट कराइण जो पाबंद कनि। हिन चयो त थैलेसीमिया जा 2 क़िस्म आहिनि, हिकु माइनर ॿियो मेजर। जॾहिं माइनर छोकिरो ऐं माइनर छोकिरी पाण में शादी कंदा त पैदा थींदड़ औलाद मेजर थियण जी कवी इम्कान आहिनि। उन मौक़े ते सदरदीन मेमण प्रिंसिपल मैडम लाला रुख बलोच ऐं संदसि टीम जो शुक्रिया अदा कयो। सेमिनार दौरान थैलेसीमिया जे ॿारनि दानिश दुनिया ऐं बीबी किरण घोट कुंवार थी शादी खां अॻु थैलेसीमिया जी टेस्ट न कराइण ऐं बाद में थींदड़ नुक़सान बाबति टेबलोस पेश कयो। आख़िर में डायरेक्टर कॉलेजिस डॉक्टर सैफुल्ला जोयो ॻाल्हाईंदे चयो त असीं हर हवाले सां पूरे डिवीज़न में मेल ऐं फीमेल साइड मुकमल सहकारी रहंदासीं। हुन खां अॻु प्रिंसिपल मैडम लाला रुख बलोच आयल समूरनि महिमाननि खे आजियाणो पेश करे खेनि अजरकूं ओढायूं, जॾहिं त थैलेसीमिया जा ॿारनि खे रोक रक़म समेत तोहफ़ा पेश कया। प्रोग्राम में ग़ुलाम नबी चन्ना मोहम्मद ख़ान पली शाहिद ख़ान आगा राशिद गुलाम मुर्तज़ा मेमण गुलाम नबी मला ऐं काज़ी जावेद सनाई पिणु शरीक हुआ। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो पीपल्स पार्टी घोटकी जो सदर मीर हमज़ा ख़ान संदराणी फतेहपुर चाय पार्टीअ जी दावत कोलाची बलोच ज़िला घोटकीअ जो सदर इरफान बलोच कोलाची सूबा सदर अब्दुल अज़ीज़ कोलाची सखर डिवीज़न जो सदर ग़ुलाम रसूल कोलाची कराची फिडवेज़न जो सदर हक नवाज़ कोलाची वडेरो मंसूर अहमद कोलाची वडेरो अली गौहर कोलाची इमरान अली कोलाची फारूक अहमद कोलाची ग़ुलाम हैदर कोलाची इल्ताफ़ अहमद कोलाची कामरान अली कोलाची ज़ीशान अहमद कोलाची तालिब हुसैन कोलाची मोहम्मद सलीम कोलाची। मेयर रिपोर्ट में रियाज़ सूमरो सगा समाजी खेतर लाइ साबियाउनि जे सफ़र लाइ किरदारु अदा करे रही आहे ऐं असां हुन में केतिरी कामयाबी माणे वरिती आहे उहो वक़्तु ॿुधाईंदो त अमली कारकर्दगी कम समाज के साबियाउनि तरफ़ सोभारो कंदी आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सगा जे वाइस चेयरमैन मोहतरम ख़ालिद हुसैन चन्ना साहब, सेक्रेटरी तालीम मोहतरम पीरल ख़ान खोसो साहब ऐं मोहतरम शेख अब्दुल्ला कोहिस्तानी साहब सगा हाउस मेहर जे विज़िट दौरान ॻाल्हाईंदे कयो। हिननि चयो त सगा समाज लाइ पत तोड़े रही आहे। असीं उन बाग़ जा माली आहियूं जंहिं मां सिंध जो बूटो तयारु करे सरसब्ज़ शादाब सिंध जी सूंह लाइ किरदारु अदा करियूं पिया, छाकाणि त ज़िंदगी पंहिंजे जियापे लाइ न पर इंसान ज़ात लाइ गुज़ारणु घुरिजे।
जंहिंजे लाइ ख़ुदा पिणु चयो आहे त मख़लूक जी ख़िदमत करियो। हिननि चयो त समाजी रवैयनि ऐं नाइंसाफ़ियुनि करे बि ज़हन महदूद थी नाकारी सोचुनि जे वर चढ़ी वञनि था। उन लाइ असांखे सेहतमंद मुआशरे ऐं सेहतमंद सोच जी वॾी खोट आहे, जंहिंजे करे असांजो मुआशरो बीमार ज़हन पैदा करे रहियो आहे। उन लाइ असांखे बीमार मुआशरे खे सुधारण लाइ असां सभिनीनि खे किरदारु निभाइणो पवंदो। उन मौक़े ते सगा मेड़ शाख जो सदर बदरुद्दीन पल, नायब सदर डॉक्टर हेमंत दास महराज, जनरल सेक्रेटरी मोहम्मद अज़म पंवर, मालियात सेक्रेटरी इंजीनियर मोहम्मद असलम चांडियो। कारोबारी कमेटीअ जे मेंबरनि अहमद अली तुनियो, रफ़ीक अहमद तुनियो पिणु मौजूदु हुया।